हैदराबाद रियल एस्टेट तरफा वेलकम। असीं अॼु बीठा आहियूं कासमाबाद फेज़ 2 जे इलाइक़े अलशाबाद कॉलोनी फेज़ 3 में। ये 110 गज जो बंगलो है। बंगलो सिंगल स्टोरी आहे। ही साइड खां मथे वञण जो रस्तो अथसि ऐं ही मेन गेट आहे। साम्हूं वरी ड्राइंग रूम जो ॿाहिरियों दर ऐं ॿाहिरियां दरी छॾियल आहे। ही पार्किंग एरिया है, वॾी गाॾी जी पार्किंग आहे ऐं साइड खां ई मथे सीढ़ी थी वञे। ही ड्राइंग रूम अथसि, इंतिहाई ख़ूबसूरत ड्राइंग रूम आहे। इंतिहाई बहितरीन फार्सलिंग थियल आहे। दीवारुनि ते कलर जी बि इंतिहाई सुठी चूंड कई वई आहे। ड्राइंग रूम खे ॿाहिरें पासे खां दरी ॾिनल आहे ऐं दर ॾिनल आहे। हिन पासे खां वरी दरी छॾियल आहे। साॻी तरह पार्किंग वारे एरिया खां दर छॾियल आहे। हीअ अटे बाथरूम अथसि। हेठि मार्बल जो कमु थियल आहे इंतिहाई ख़ूबसूरती सां। हिन पासे ही किचन ठहियल आहे। ही टीवी लॉन्च अथसि। टीवी लॉन्च में फार्सलिंग थियल आहे। लॉन्च में हवा जे क्रॉस जे लाइ ढक छॾियल आहे। ही ॿियो कमरो आहे। हिन कमरे जो बि कमु तक़रीबन फाइनल थी चुको आहे। सिर्फ़ु लाइटिंग जो कमु आख़िरी मरहले में आहे। कलर जो कमु इंतिहाई ख़ूबसूरती सां थियल आहे। हिन कमरे खे हिन पासे खां दर छॾियल आहे गैलरी वारे पासे खां। हेॾे वरी टे बाथरूम अथसि। ही गैलरी आहे। हिते कपिड़ा वग़ैरह धोई सघजनि था। ही टियों कमरो आहे। टे कमरे में बि इंतिहाई ख़ूबसूरती सां कमु थियल आहे। दीवारुनि जो कमु हिन कमरे में बि गैलरी वारे पासे खां दरी छॾियल आहे। हेॾे वॉशरूम अथसि। सॼे बंगले में मार्बल जो कमु थियल आहे। हैदराबाद जे कंहिं बि इलाइक़े में जेकॾहिं तव्हां को बि बंगलो, घर, फ्लैट, दुकान या का ॿी प्रॉपर्टी ख़रीद करणु चाहियो था त असांजूं ख़िदमतूं हासिलु कयो। हैदराबाद रियल एस्टेट सां राब्तो करण जे लाइ 030539825459 या 03332444
5096 ते राब्तो करे सघो था। रूबरू मुलाक़ात जे लाइ हैदराबाद रियल एस्टेट वेझो $1 शॉप जे साम्हूं वारे रस्ते ते कासमाबाद फेज़ 2 में असांजूं ख़िदमतूं हासिलु करे सघो था।